सभी पार्लियामेंटेरियंस की मौजूद आयो त नादरा के एड़ो को भी इख्तियार ना है जे तहत कंहिंजी शहरियत रद्द कई वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट शहरी अब्दुल रहीम जी दरख्वास्त ते फैसलो महफूज़ करे वरितो। चीफ जस्टिस दिमाग नींदे चयो त को एड़ो कानून बुधायो वञे जंहिं तहत नादरा एड़ो फैसलो करे सके थी। सदर आरिफ अलवी खेस वफाकी वजीर जे ओहदे जो हलफ खणायो। खालिद मकबूल सिद्दीकी पारां विज़ारत तां इस्तीफ़ा बाद अमीनुल हक खे वफाकी काबीना में शामिल कयो वियो। नैब जाली बैंक अकाउंट केस में ख्वाजा अब्दुल गनी मजीद की जमानत वारे फैसले के सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छड़ियो। नैब मौक़िफ़ इख्तियार कयो त जवाबदार के मेडिकल ग्राउंड से जमानत दई नथी सघिजे। इस्लामाबाद हाई कोर्ट फैसले में कानून के नजरअंदाज कयो। इन किस्म की जमानत जी अबूए हुक्म सां अदालतन जी साख खतरे में पइजी सघे थी। मेडिकल रिपोर्ट मूजिब ख्वाजा अब्दुल गनी मजीद जी हयाती के को भी खतरो न आहे। जवाबदारन पारां बारडी सां ॾाढाई ॻोठ जाम खान जतोई में 7 वरियन जी बारडी खे हवस जो निशानो बणायो वियो। 8 ॾींहंनि ताईं बेहोशी वारी हालत में रहंदड़ बारडी होश में अचण खां पोइ वारसनि खे हक़ीक़त ॿुधाई। पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कख बनी बीड़ो न कयो। भोजपुर में बदमस्त एहलकार जो लॉकडाउन की कवरेज दौरान KTN न्यूज़ जे रिपोर्टर मुहिम बास्कानी ते हमलो खेस रतोरत करे छॾियो। सहाफ़ियन जो गौसपुर थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। SSP कशमोर कंदकोट असद रज़ा शाह जी नोटिस वठण बावजूद एहलकार शेर बैग चोलियाणे ख़िलाफ़ का कार्रवाई न थी। कंदकोट कशमोर ज़िले में बदअमनीअ जी वाहिते साबितो न थी सघियो। गौसपुर वेझो इंडस हाईवे ते पुर जी कोशिश दौरान न बीहण तां हथियारबंदनि जी फायरिंग सबब गाॾीअ खे बाहि लॻी वई। हथियारबंद ड्राइवर अरसलान पंजाबी खे अगवा करे विया। इतला मिलण ते पुलिस ॾोहारियुनि ते पेरनि पुठियां वयनि। कराची जे सर सैयद थाने जी पुलिस जो मोटरसाइकिल जी चोरी रोकण लाइ अनोखो कारनामो। गुज़िरियल राति मोबाइल में सवार एहलकारनि घरनि आॾो बीठल केतिरनि ई मोटरसाइकिल जा प्लग कढी छॾिया। पुलिस मूजिब प्लग न हूंदा त चोर मोटरसाइकिल स्टार्ट ई न करे सघंदा। बच्चा बुक पिया मरन जब कपड़न ला सिकन पिया पानी ला सिकन पिया मानी ला सिकन। गवर्नमेंट असांखे हराम सूअर का शइ कान ॾिनी आहे। दांतन वारी सीज़न ख़त्म थी वई। लाबारा ख़त्म थी विया। घर में भाती आहियूं 55 11 पुट औलादनि जो टे आया उन्हनि जा बि औलाद आहिनि। पर यूं कढी अस्पताल में वञी उहो ख़ैरात करे या बि विकिणे असांजे बचनि खे ॾियो न आहे त पोइ असांखे मुल्क खां कढी छॾियो या को ज़हर ॾेई असांखे मारे छॾियो। जांच